वल्मुमिनून वल्मुमिनातु बअदुहुम औलियाउ बअद। हर कलमे पढ़ण वारो मुसलमान मर्द ऐं मुसलमान औरत बाज़ुहुम औलियाउ बाज़ हिक ॿिए जा रफ़ीक़ आहिनि, हिक ॿिए सां रहम करण वारा आहिनि, हिक ॿिए सां कसु खाइण वारा आहिनि, हिक ॿिए खे फ़ाइदो पहुचाइण वारा आहिनि। त मां ॿिए मुसलमान भाउ खे पंहिंजी ज़ात खां फ़ाइदो ॾियां। असां छा चवंदा आहियूं? फ़ाइदो वठां, इहो मुंहिंजे कमु अची वेंदो। शरीयत चए थी त बाज़ुहुम औलियाउ बाज़। हर मुसलमान जे लाइ इहो सोचणो आहे त मां पंहिंजी ज़ात खां, पंहिंजे वजूद खां, पंहिंजी ताक़त खां ॿिए मुसलमान भाउ खे फ़ाइदो पहुचायां। इहो इस्लाम जो बुनियादी सबक़ आहे त मुंहिंजी ज़ात खां कंहिं मुसलमान खे फ़ाइदो मिली वञे, कंहिंखे राहत मिली वञे, कंहिंजो भलो थी वञे। फ़ाइदो कीअं ॾियणो आहे? फ़ाइदे ॾियण जो तरीक़ेकार छा आहे? अल्लाह साईं फरमायो यअमुरून बिल मारूफ़। हिकिड़ो ईमान वारो शख्स ॿिए ईमान वारे शख्स खे भलाई जो हुकुम ॾे। वयनहौन अनिल मुनकर, ऐं बुराई खां रोके। चाहे मर्द हुजे या औरत, भलाई जो हुकुम ॾियणो, तबलीग करणो, शरीयत ॿुधाइणो, इहो मर्द जे ज़िम्मे बि आहे ऐं औरत जे ज़िम्मे बि आहे। वल्मुमिनून वल्मुमिनातु, मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं मिंबर ते वेही मर्द मर्दनि खे तबलीग करे सघे थो, शरीयत ॿुधाए सघे थो, नसीहत करे सघे थो। त ईमान वारी औरत औरतनि खे भलाई जो हुकुम करे सघे थी, नसीहत करे सघे थी, शरीयत ॿुधाए सघे थी। इस्लाम औरत खे हक़ीर शइ न सम्झो आहे त इहा सिर्फ़ इस्तेमाल जी शइ हुजे। इहा यहूदी जी सोच आहे त औरत मटेरियली अहिड़ो आहे जंहिंखे सिर्फ़ इस्तेमाल करणो आहे, जीअं टिशू खे इस्तेमाल कबो आहे। इस्लाम औरत खे इज़त ॾिनी आहे। कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तहां मजा हर शख्स सरदार आहे ऐं उन खां पंहिंजी रइयत जे बारे में पुछा थींदी। को पंहिंजे घर जो सरदार आहे, को पंहिंजी फैमिली जो सरदार आहे, को पंहिंजे ख़ानदान जो सरदार आहे, को पंहिंजे इलाइक़े शहर ऐं ज़िले ऐं सूबे जो सरदार आहे। जेको शख्स जंहिंजो सरदार आहे, क़यामत जे ॾिहाड़े शरीयत जे बारे में पंहिंजी रइयत जे मुतालिक़ उन खां सवाल ॾींदो। जेकॾहिं को शख्स घर जो सरदार आहे, घर जो वॾो आहे, उन जे मथां घर जूं ज़िम्मेदारियूं आहिनि, जीअं उहो पंहिंजी फैमिली जे बारे में दुनियावी एतबार सां फ़िक्रमंद हूंदो आहे त मुंहिंजे घर में राशन अचे, मुंहिंजे घर में अन्न अचे, मुंहिंजे घर जे अंदरि जेका घर जा भाती आहिनि उन्हनि जे जिस्म ते कपिड़ा आहिनि या न आहिनि, पेरनि में जुती आहे या न आहे, मथे ते टोपी आहे या न आहे। को घर जो भाती बीमार आहे त उहो अस्पताल खणी ॾेखारे ईंदो। इहे जीअं असां दुनियावी एतबार सां घर जे भातियुनि जा फ़िक्रमंद आहियूं, ईअं आख़िरत जे एतबार सां बि फ़िक्रमंद रहणो आहे। ईअं न आहे त असां दुनिया जे एतबार सां फ़िक्र कयूं। ॿार बीमार आहे फौरन अस्पताल, ॿार बेनमाज़ी आहे फौरन मस्जिद में। मस्जिद जी फ़िक्र छो नथा कयूं? नमाज जी फ़िक्र छो नथा कयूं? जिस्मानी बीमारी लगे थी फौरन खणी डॉक्टर दे पहुंचायूं था। रूहानी बीमारी लगे थी, जॾहिं को असांजो घर जो भाती जुआ में मुलविस थे तो, चर्स में मुलविस थे तो, गंदन माण्हुनि सां वेहे थो,
पोइ असां उन जे बारे में फ़िक्रमंद छो न थिया थियूं त इहो बि मुंहिंजे घर जो भाती आहे, इन में इहा बीमारी आहे, इहा ख़तमु कराइणी आहे। दुनियावी बीमारी में फ़िक्रमंद आहियूं, दुनियावी मफ़ाद में फ़िक्रमंद आहियूं, लेकिन शरीयत जे एतबार सां नमाज़ नथो पढ़े, कोई फ़र्क़ु नथो पए। हिकिड़ी औरत आई हिकिड़े बुज़ुर्ग वटि, साईं मुंहिंजा ॿार नमाज़ नथा पढ़नि, मुंहिंजा ॿार जवान आहिनि, नमाज़ नथा पढ़नि, सुबुह जो सुता पिया आहिनि, ज़ुहर जो सुता पिया आहिनि। बुज़ुर्ग फरमायो नमाज़ जे टाइम तूं उन्हनि खे उथारे थी? साईं हाँ ॾाढी कोशिशि कयां थी, उथारियां थी, लोॾा ॾियां थी, उथनि कोन था। त बुज़ुर्ग फरमायो जेकॾहिं तुंहिंजे घर जे ॿाहिरां बाहि लॻी वञे, चारो तरफ़ घर खे बाहि लॻणु शुरू थी वञे, ऐं तुंहिंजे घर जे अंदरि तुंहिंजा भाती निंड में सुतल हुजनि, तोखे ख़बर आहे त घर जे ॿाहिरों बाहि आहे, चंद मिंटनि जे अंदरि इहा घर खे साड़े वेंदी, पोइ तूं छा कंदी? साईं पोइ त मां उन्हनि खे धिका ॾेई लत्ता हणी हर हालत में उथारींदसि। चे छो? जीअं अॻ में तूं उन्हनि सां रिक्वेस्ट करें पई, मिन्नत समाजत करें पई, पुट उथ, हाणे मिन्नत छो नथी करे, हाणे लत्ता छो थी हणे? साईं बाहि सोली हूंदी, सड़ी वेंदा। बुज़ुर्ग फरमायो इहा ई फ़िक्र कर, जेकॾहिं मां नमाज़ जे लाइ न उथारियो त जहन्नुम में सड़ी वेंदा। इनी जोश सां, इनी जज़्बे सां, इनी फ़िक्र सां जॾहिं तूं उथारींदी त तुंहिंजे उथारण जो अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो। त असां बि पंहिंजे घर जे भातियुनि खे दीन जे बारे में फ़िक्रमंद थियूं जेतिरा दुनिया जे बारे में फ़िक्रमंद हूंदा। छो त घर जो भाती बीमार आहे पुछा न थींदी, लेकिन बेनमाज़ी आहे त पुछा थींदी, रोज़ा नथो रखे पुछा थींदी, शरीयत जे ख़िलाफ़ का एक्टिविटी अथसि पुछा थींदी। त इन जे बारे में बि फ़िक्रमंद थियणो आहे त मुंहिंजे घर जो भाती सरबराह जे मथां लाज़िम आहे, उहो हाकिम आहे, ऐं हर जॻह ते मिन्नत समाजत न हलंदी आहे। छो त शरीयत जो उसूल आहे न, जॾहिं को शरीयत जे ख़िलाफ़ कमु थिए थो पियो, सभ खां पहिरियां पंहिंजे हथ सां उनखे रोकियो, पोइ हथ जी ताक़त नाहे त ज़ुबान सां रोकियो, ज़ुबान जी ताक़त नाहे त पोइ दिलि में बुरो सम्झो। घर जे अंदरि त असांखे इख़्तियार आहे, हथ सां उन्हनि खे असां पंहिंजे हाकिमियत सां उन्हनि खे नमाज़ ते मोकिले सघूं था। फ़िक्रमंद थियणो आहे त मां घर जो ज़िम्मेदार आहियां, जीअं तव्हांजी बीमारी सीमारी मुंहिंजे ज़िम्मे आहे, तव्हांजी इबादत नमाज़ भी मुंहिंजे ज़िम्मे आहे। कोई मुंहिंजे घर जो भाती बेनमाज़ी न हुजे। पंहिंजे वजूद ते इस्लाम नाफ़िज़ कयूं, पंहिंजे घर जे अंदरि इस्लाम नाफ़िज़ कयूं, पंहिंजे दुकान ऐं ज़मीन ते इस्लाम नाफ़िज़ कयूं। इन खां त हुकूमत न झलियो आहे तव्हां घर में नमाज इस्लामी कानून नाफ़िज़ न कयो, इहो त हर हिकु जे इख़्तियार में आहे। पंहिंजे वजूद में इस्लामी कानून नाफ़िज़, तव्हां दाढ़ी रखो कोई तव्हांखे पुलिस वारो न रोकींदो, तव्हां तहज्जुद पढ़ो कोई न झलींदो, तव्हां रोज़ा रखो कोई मना न कंदो। ज़मीन असांजी आहे, ज़मीन समूरी शरीयत जे मुताबिक़ आबाद थिए। अॼु ज़मीनदार परेशान छो आहे? छो त उहो शरीयत जे ख़िलाफ़ ज़मीन खे आबाद थो करे, उन जे अंदरि जेकी ख़र्च थिए थो उहो सूद जी सूरत में आहे। ज़मीन आबादी जी इब्तिदा में जॾहिं उन में हर हलाए थो, ट्रैक्टर वारो जॾहिं हर हलाईंदो त उहो सभ खां पहिरियां गाना स्टार्ट कंदो, पोइ ट्रैक्टर स्टार्ट कंदो, पोइ ज़मीन में बरकत कान ईंदी। छा उन हरन वारे खे रोकण भी असांजे इख़्तियार में न आहे त ही मुंहिंजी ज़मीन आहे, इनखे शरीयत जे मुताबिक़ हर हलाए। इन में त काई रुकावट न आहे। मुंहिंजो दुकान आहे, मुंहिंजे दुकान जे अंदरि का बेहूदा तस्वीर लॻल न हुजे, का बेहूदा म्यूज़िक न हले, कंहिंसां फ्रॉड न कयां, कंहिंसां बेईमानी न कयां, इहो त मुंहिंजे इख़्तियार में आहे, काई हुकूमत जी पाबंदी न आहे। त
तो जेकी मुसलमान जे इख्तियार में शइ आहे कम अज कम ओतरी हद ताईं इस्लामी कानून नाफ़िज़ करे, पंहिंजे वजूद ते, पंहिंजे घर में, पंहिंजे दुकान में, पंहिंजी ज़मीन में शरीयत जे मुताबिक़ हलाए। अल मुस्लिमु मिरअतुल मुस्लिम, मुसलमान मुसलमान जो आईनो आहे। हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जे लाइ आईनो आहे। लफ़्ज़ केॾा मुख़्तसर आहिनि, इन जी सम्झाणी केॾी वॾी आहे, इन लफ़्ज़नि जे अंदरि केॾो मफ़हूम आहे। चंद लफ़्ज़नि में नबी साईं केॾी वॾी शरीयत सम्झाई आहे त हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जे लाइ आईनो आहे। हाणे पाण अंदाज़ो लॻायो त असां घर जे अंदरि आईनो छाजे लाइ आणींदा आहियूं? पंहिंजा पैसा ख़र्च करे घर में आईनो हणंदा आहियूं छाजे लाइ? त पंहिंजे जिस्म जा ऐब ॾिसूं। चेहरे ते गंदगी लॻल आहे, आईनो ॿुधाईंदो। मुसलमान सां मुसलमान जो ताल्लुक़ हुजे त उन जो मक़सद बि इहो हुजे, हे मुंहिंजो मुसलमान भाउ आहे, इन में का बीमारी आहे, को गुनाह आहे, त मां मुसलमान जी हैसियत सां हिन खे ॿुधायां त तुंहिंजे अंदरि ग़ीबत जी बीमारी आहे, कूड़ जी बीमारी आहे, चुगलखोरी जी बीमारी आहे, रिश्वत जी बीमारी आहे। जीअं आईनो वाज़िह करे ॿुधाईंदो आहे। ऐं आईनो जॾहिं असां उन जे साम्हूं बीहूं था त आईनो सिर्फ़ साम्हूं बीहण वारे खे आइब ॿुधाईंदो आहे। जेको आईने जे साम्हूं मौजूदु हुजे उनखे ॾसींदो, उनखे ॾेखारींदो त चेहरे ते कहिड़ा ऐब आहिनि, मथे ते कहिड़ा ऐब आहिनि, अखियूं साफ़ आहिनि या न आहिनि, चेहरो साफ़ आहे या न आहे। जॾहिं उहो शख़्स हलियो वेंदो त ॿिए शख़्स खे न ॿुधाईंदो त हाणे हाणे जेको गुज़रियो आहे इन में फलाणा फलाणा ऐब हुया। त मुसलमान दोस्त बि सिर्फ़ पंहिंजे दोस्त खे इस्लाह जी नीयत सां ॿुधाए त मां तुंहिंजो दोस्त आहियां, मुंहिंजो तोसां इस्लामी ताल्लुक़ आहे, तुंहिंजे अंदरि फलाणा फलाणा ऐब आहिनि, मूंखे पसंदि न आहे जो मां जन्नत में वञा तूं जहन्नम में वञ, मुंहिंजी दिलि गवारा नथी करे त मुंहिंजी दोस्ती जे बावजूद तूं कंहिं गुनाह में मुलविस हुजे ऐं जहन्नुम जो हक़दार थिए। ॿियनि खे न ॿुधाईंदो, सिर्फ़ दोस्त खे ॿुधाईंदो। ऐं आईनो जॾहिं ऐब ॾेखारींदो आहे, कॾहिं असां आईने सां नाराज़ थियाऊं त तूं केरु थो थिए, गुस्ताखी थो करे, तूं केरु आहे मूंखे ऐब ॾेखारण वारो, उनखे भञी सटियूं था। बल्कि ऐब ॾिसण खां बाद उन ऐबनि खे ख़तम कयूं था, उन ऐबनि खे मिटायूं था। त दोस्त बि जॾहिं असांखे असांजा ऐब असांजे साम्हूं ॿुधाए त उन खां नाराज़ न आहे थियणो। इनखे मुंहिंजी आख़िरत जी फ़िक्र आहे। बहितरीन दोस्त आहे उहो जंहिंखे मुंहिंजी दुनिया खां वधीक मुंहिंजी आख़िरत जी फ़िक्र हुजे, पोइ उन सां बि नाराज़ न आहे थियणो। उन इस्लाह जी नीयत सां ॿुधायो आहे त पोइ पंहिंजे ऐब खे ख़तमु करिणो आहे, पंहिंजी बुराई खे ख़तमु करिणो आहे, पंहिंजे अंदरि इस्लाह आणणी आहे। वयुक़ीमून अस्सलाह, नमाज खे क़ाइमु करणु। हा, इक़ामति सलाह छाखे चइबो आहे? नमाज क़ाइमु करणु छाखे चइबो आहे? नमाज क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे नमाज खे तमाम शराइत सां, वक़्त जी पाबंदी सां हमेशा अदा करणु। नमाज खे तमाम शराइत सां, वक़्त जी पाबंदी सां, इख़लास नीयत सां हमेशा अदा करणु। ईअं न शौक़िया तौर कॾहिं यादि आई त पढ़ी न त बस, या इक़ामत सलाह न आहे, या शौक़िया नमाज आहे। नमाज जा शराइत छा? मुंहिंजो जिस्म पाक, मुंहिंजा कपिड़ा पाक, मां जंहिं जॻह ते नमाज बीही पढ़ां थो उहा जॻह पाक, मुंहिंजो रुख़ बैतुल्लाह ॾे, नमाज जो वक़्त बि हुजे। असां जॾहिं कंहिं सरदार जे हुकुम ते कॾहिं वञूं था, कंहिं वॾेरे जो हुकुम अचे त सभ खां पहिरियां पंहिंजे वजूद ॾे तकियूं था। मूंखे सरदार ॾे वञिणो आहे, कपिड़ा भला आहिनि या न, टोपी सही आहे या न, जुती भली आहे या न। ऐं जॾहिं नमाज ते अचूं था,
न असांखे कपड़ा याद न टोपी याद। मस्जिद में दाख़िल थियण खां बाद ॾिसूं था का प्लास्टिक वारी पुरानी टोपी पई आहे, पोइ उहा मथे ते रखी नमाज़ पढ़े। हेॾे अल्लाह जो सॾा, अल्लाह जे साम्हूं बीहणो आहे। नबी साईं फरमायो नमाज अहिड़े अंदाज़ सां पढ़ो ॼण त तव्हां अल्लाह खे ॾिसो था। इन कैफ़ियत सां पढ़ो त मां अल्लाह खे ॾिसां थो, या कम अज़ कम इन कैफ़ियत सां पढ़ो त अल्लाह मूंखे ॾिसे थो। माण्हू हिकिड़े सरदार जे साम्हूं बीहण जे लाइ एॾो तयारु थिए थो त मुंहिंजे कपिड़नि जे करे सरदार नाराज़ न थिए त कहिड़ा कपिड़ा पाया आहियो आहे, कहिड़ी टोपी पाया आहियो आहे। त अल्लाह जे साम्हूं बीहूं ऐं असांजा कपिड़ा ख़राब, टोपी ख़राब। अहिड़ी टोपी प्लास्टिक वारी पुरानी बदबूदार टोपी जेकी कॾहिं बि इंसान कंहिं सुठी मजलिस में वञण जे लाइ न पाईंदो। तव्हां ज़िंदगी में कॾहिं ॾिठो आहे को शादी में माण्हू अचे ऐं उन जे मथे ते इहा साई टोपी हुजे? दुनिया जी हिकिड़ी शादी आहे, कहिड़ी हैसियत उन जी, या कंहिं दावत ते, कंहिं वलीमे ते, कंहिं मजलिस ते, कंहिं जलसे में को प्लास्टिक वारी इहा टोपी पाए वेंदो आहे? पोइ अल्लाह जे साम्हूं असां अहिड़ी हिकिड़ी टोपी पायूं जेकी असां दुनिया जी कंहिं मजलिस में पाइण पसंदि नथा कयूं, त असां अल्लाह जी इबादत खे छा हैसियत ॾिनीसीं? त अज़ान जो वक़्त ते पंहिंजे वजूद ते ॾिसणो आहे, मुंहिंजा कपिड़ा पाक आहिनि या न आहिनि, मुंहिंजो जिस्म पाक आहे या न आहे, मुंहिंजे मथे ते टोपी आहे या न आहे। इहे नमाज़ जा शराइत ॾिसी करे पोइ अल्लाह जे घर जी तरफ़ वक़्त जी पाबंदी सां अचणो आहे ऐं हमेशह पढ़णो आहे। इन खे चइबो आहे इक़ामत सलाह। ऐं जॾहिं नमाज़ शुरू कयूं दुनिया जा तमाम ख़यालात ख़त्म करे हिकिड़ो अल्लाह जो ख़्याल दिलि में रखणो आहे। सहाबा जूं अहिड़ियूं नमाज़ूं हुयूं। असांजी नमाज अल्लाह जे ख़्याल खां अलावा समूरा ख़्याल दिलि में हूंदा आहिनि। ज़मीन जा ख़्याल, दुकान जा ख़्याल, ढोर ढगी जा ख़्याल, कारोबार जा ख़्याल, मामलात जा ख़्याल, बस अल्लाह जो ख़्याल सिर्फ़ सलाम जे टाइम ईंदो आहे। ख़बर लॻंदी आहे त मां नमाज़ में आहियां। जॾहिं सलाम फेरणो हूंदो आहे उन वक़्तु ख़्यालु ईंदो आहे त मां नमाज़ में हुयुसि। इहा असांजी नमाज़ आहे। ऐं औरत जेकी पेकनि जे तरफ़ों उनखे जेकी बि शइ हदियो मिले थी, तोहफ़ो मिले थी, ॾाज मिले थी, उहा उन जी ज़ाती मिल्कियत आहे। को ढोर मिले या थांव मिलन या को इस्तेमाल जो को ॿियो ई डेकोरेशन जो सामान मिले, उहा औरत जो ज़ाती हक़ आहे। यादि रखो उन में न उन जी ससु जो हक़ आहे, न सोहरे जो हक़ आहे, न मुड़ुस जो हक़ आहे। बग़ैर उन जी इजाज़त जे पेकनि जी तरफ़ां मिलियल हर शइ में कंहिं ॿिए खे इजाज़त न आहे जो उन जे इजाज़त खां बग़ैर इस्तेमालु करे। ॿाहिराणी में इहा वॾी जहालत आहे। न उन जी रज़ामंदी जो ख़्याल, न उन जी इजाज़त जो ख़्याल। मुड़ुस बि ज़बरदस्ती उन जी का शइ खपाए छॾींदो, सोहरो बि खपाए छॾींदो। इहा शरीयत में उन जे लाइ जाइज़ न आहे।